अल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह ला शरीक लहु वला ज़िद्द लहु वला निद्द लह। वला मिस्ल लहु वला मसील लह। व नशहदु अन्ना सय्यदना व सनदना व हबीबना व नबियना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लज़ी अरसलहु बिलहक़्क़ि बशीरन व नज़ीरा बशीरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाह वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबियुल करीम
वनहनु अला ज़ालिक लमिन शाहिदीन वशाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। समूरी जमा सगोरी दिल जी गहराई सां ईमानी जज्बे सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज दोस्तों, बुजुर्गों भाइरों, अवां सां खुश नसीब आयूं जो अॼो की भलारी रात खत्म कुरान पाक जी रात। अल्लाह ताला अवां असांखे पंहिंजे पाक घर मस्जिद शरीफ में विहारे हिन रहमत ऐं बरकत ऐं हिदायत ऐं नूरानियत वारे कुरान अज़ीम जो ॿुधण भी नसीब फरमायो आहे त ज़ियारत भी नसीब फरमाई आहे। हिन कुरान अज़ीम जो पढ़ण त वॾो सवाब आहे, ॿुधण त वॾो सवाब आहे, पर हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमायो जेको गुनाहगार अखियुनि सां हिन कुरान अज़ीम खे ॾिसे थो, ज़ियारत करे थो, ज़ियारत करण सां अल्लाह से ज़िंदगी जा समूरा सगीरा गुनाह माफ़ थो करे छॾे। अज़ीज दोस्तों, कुरान पाक मिठो आहे, माखीअ खां भी मिठो, मिस्रीअ खां भी मिठो। जंहिं कुरान पाक जो मज़ो चखियो उन्हनि जानियूं कुर्बान कयूं, वतन छॾिया, बच्चा कुर्बान कया, पर हिकिड़ो मिंट कुरान जी रसीअ खे न छॾी। अॼु अवां जे हिन ॻोठ में अल्लाह से जो मिठो कुरान शरीफ पढ़ियो वेंदो। अॻ में भी काफ़ी मर्तबा हिते अचण थियो आहे, पोइ ॿ टे प्रोग्राम हूंदा आहिनि, उन अंदाज़ में बयान न थी सघियो आहे। अज मां कोशिश कंदुमि त तमाम हिकिड़े प्यारे ऐं मखसूस अंदाज में तव्हां खे अल्लाह जो कुरान पाक अहिड़ो ॿुधाइजे जो तव्हां जूं दिलियूं ठरी पवनि, ईमान ताज़ो थी वञे, ख़ाली झोलियूं अल्लाह जे रहमत सां माला माल थियनि, जन्नत जा फ़ैसिला थियनि। ऐं मां पंहिंजे मारूज़ात खां पहिरियां समूरी जमात सगोरीअ खे कलमे वो मुसलमाननि खे जेस ताणी भी लाउड स्पीकर जे ज़रिए आवाज वञी रहियो आहे, समूरनि खे गुज़ारिश थो कयां तव्हां भी झट घड़ी अची अल्लाह जे क़ुरान जी महफ़िल में वेहो, तव्हां जूं भी अल्लाह जी रहमत सां झोलियूं माला माल थींदियूं, अल्लाह से तव्हां जे लाइ भी जन्नत जा फ़ैसिला फरमाईंदो। अज़ीज दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, मां पंहिंजे प्यारे भाउ हाफ़िज़ सज्जाद अहमद साहब के लखा करोड़ा मुबारकूं थो ॾियां जो उन्हनि रमज़ान शरीफ जी 15 तारीख़ खां कुरान पाक जो पढ़णु शुरू फरमायो। अलहम्द जी अल्फ़खों अॼु 26 जी रात कुरान पाक जो मुकम्मिल ख़त्म पूरो करणु फरमायो आहे। अल्लाह ताला पंहिंजे बानी जे इन नेक अमल खे पंहिंजी बारगाह में मंजूर ऐं मक़बूल फरमाए ऐं इन अमल खे अल्लाह से जन्नत में वञण जो ज़रियो बणे। ऐं जंहिं जमात सगोरीअ असांजे प्यारे भाउ हाफ़िज़ सज्जाद अहमद जे
पोइ तो भी सिपारन जा सिपारा तरावियन जी सूरत में कुरान पाक ॿुधो आहे। अल्लाह साईं उन्हनि जे बि बीहण खे ॿुधण खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। अज़ीज़ दोस्तो, हिन रमज़ान शरीफ़ जे महीने जे आख़िरी ॾहाके में असांखे हिकिड़ी ख़ुशी हूंदी आहे ऐं ॿियो ॾुख ऐं गम हूंदो आहे। ख़ुशी छाजी? ख़ुशी इहा हूंदी आहे जो पूरी दुनिया जे कुंड कुर्श में क़ुरान पाक जा ख़तम पूरा थींदा आहिनि। सॼे मुल्क ते अल्लाह साईं जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु वसी पवंदी आहे। कहर ॾबर अज़ाब मुल्क तां टरी वेंदो आहे। ऐं ॾुख ऐं गम इन ॻाल्हि जो हूंदो आहे, ही ख़तमनि जा प्रोग्राम ईअं महसूस थींदो आहे ॼणो भलारो महीनो, रहमतुनि ऐं बरकतुनि वारो महीनो रमज़ान जो तव्हां असां खां तेज़ीअ सां ॼणो जुदाई करे रहियो आहे, मोकिलाए रहियो आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, बुज़ुर्गो ऐं भाइरो, हिन रमज़ान शरीफ़ जे महीने में कुझु वाक़िया बि रूनमा थियल आहिनि। हिन रमज़ान शरीफ़ जे महीने में कुझु हस्तियुनि जी वफ़ात बि थी आहे। पीरे नंबर ते मां तव्हांखे उहा तफ़सील कुझु मुख़्तसर नमूने सां ख़िदमत में अर्ज़ु रखां। ही रमज़ान शरीफ़ जो उहो महीनो आहे जो हिन महीने जी 3 तारीख़ ते हज़रत सैयदना फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वफ़ात, जेका हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी न्याणी आहे, फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी साईं जी उहा न्याणी आहे जंहिंखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिसी करे अदब ऐं एतिराम में उथी बीह रहंदा हुआ। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाईंदा, अंत बुज़अत मिन्नी, ए मुंहिंजी प्यारी न्याणी फातिमा, तूं मां इमामुल अंबिया जे जिगर हियांव जो टुकड़ो आहे। हज़रत हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी जीजल अम्मा आहे। और जंहिं जीजल अम्मा जो एॾो क़ुरान अज़ीम सां प्यार, एॾो प्यार जो सॼो ॾींहुं जीजल अम्मा जे ज़ुबान ते क़ुरान अज़ीम जी तिलावत जारी हूंदी। घर जो कमकार करे बि अम्मा जे ज़ुबान ते क़ुरान जी तिलावत जारी, झंडो हलाए बि अम्मा जे ज़ुबान ते क़ुरान अज़ीम जी तिलावत जारी। केमल जीजल अम्मा जे ज़ुबान ते ही अल्फाज जारी आहिनि, वइज़ा समिऊ मा उन्ज़िल इलर रसूल तरा अयुनहुम तफीज़ु मिनद दम मिम्मा अरफू। केमल जीजल अम्मा जे ज़ुबान ते जारी आहे, अलिफ लाम रा तिल्क आयातुल किताबिल हकीम अकान लिन्नास अजबन अन औहयना इला रजुलिम मिनहुम अन अंज़िरिन नास। केमल जीजल अम्मा जे ज़ुबान ते जारी आर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अश्शम्सु वल कमरु बिहुस्बान वन नज्मु वश्शजरु यस्जुदान वस्समाअ रफ़अहा ववज़अल मीज़ान। अल्लाह ततगऊ फिल मीज़ान वकीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़सिरुल मीज़ान। वलर्ज़ वज़अहा लिल अनाम फीहा फाकिहतुन
वन्नखल ज़ातुल अकमा के मला माजे ज़बान दे जारिया ओ के मला माज़ान पढ़े दी तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर अल्लज़ी खलक़ सबअ समावातिन तिबाक़ा मा तरा फ़ी ख़ल्क़िर रहमान मिन तफ़ावुतिन फ़र्जिल बसर हल तरा फरजिल बसर हल तरा मिन फुतूर सुम्मरजिल बसर कर्रतैन यनक़लिब इलैकल बसर खासिअन व हुवा हसीर। ईमानी जज्बे सां जो सुभान केमल जी जलमा जे ज़बान ते जारिया ओ अमाज़ान पढ़े दिया अय्युहल मुज़म्मिलु कुमिल लैला इल्ला क़लीला निस्फ़हु व इंक़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। एडो अम्मा जन्नत खातून कुरान अज़ीम पढ़ियो जी जलमा जो कुरान अज़ीम बुद्ध बुद्ध बई शहज़ादा हज़रत हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु 10 सालन जी उम्र में कुरान जा हाफ़िज़ कारी थिया। अम्मा जन्नत खातून जो प्यारो त अल्लाह जे कुरान नमाज सा इन अम्मा जन्नत खातून जी वफ़ात रमज़ान शरीफ जी महीने जी 3 तारीख़ ते थिया। वरी रमज़ान शरीफ जी महीने जी 10 तारीख़ ते अम्मा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पीरी घरवारी आ उन जी वफ़ात थिया। अदा जो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा सब खां अग में ईमान आने वारा 4 शख्स हैं। घणा साईं 4 वडन में सबनी खां पीरियों हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा ईमान आने वारो दीन इस्लाम के कबूल करण वारो कलमो पढ़ण वारो आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे। औरतुन में अम्मा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा सबनी खां अग में ईमान आंदो कलमो पढ़ी मुसलमान थी दीन इस्लाम के कबूल कयो। गुलामन में हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु सबनी गुलामन खां अग में कलमो पढ़ी मुसलमान थियो दीन इस्लाम के कबूल कयो। नंढन में हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु 10 सालन जी उम्र में कलमो पढ़ी मिठे मोहम्मद करीम जो गुलाम बणियो आहे। औरतुन मां सबनी खां पीरियों अम्मा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा
जेका अमुल मोमिनीन आ नबी संजन जी पीरी पीरी घर वाली ए तकरीबन जेका भी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद आ वा मां खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा मुआ रमजान शरीफ जे महीने जी 10 तारीख ते मां खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी वफात आ वरी रमजान शरीफ जी महीने जी 17 तारीख ते कुफर इस्लाम जो पीरियों फैसला कुनमर को यानी गुज़वे बदर कुफर इस्लाम जी पीरी पीरी जेका जंग थी आ त उहा रमजान शरीफ जी महीने जी 17 तारीख ते वरी इन ही तारीख यानी 17 रमजान मुबारक ते उम्मुल मोमिनीन मां आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी वफात आ वरी इन ही रमजान मुबारक जे महीने जी 17 तारीख ते बी नबी संजन जी न्याणी रुकैया बिनत मोहम्मद रज़ियल्लाहु ताला अन्हा उन जी वफात बी रमजान शरीफ जी महीने जी 17 तारीख ते थी आहे वरी इन ही महीने रमजान शरीफ जी 18 तारीख ते हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दिलेर बहादुर साहबी हजरत खालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु जी वफात थी आ वो हजरत खालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको केतिरनी जंगन में हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म सा सिपह सालार थी करे काफरन सा मुकाबलो कयो केतिरियूं जंगियूं फतह करे आयो पर उन वेचारे जे मुक़द्दर में शहादत लिखियल न हुई रोई दुआऊं ॾाढियूं करे पर जंहिंमहिल उन जो दुनिया में वञण जो टेम आयो सुम्हियो पियो आ खट ते चारपाई ते हज़रत इज़राइल खे साम्हूं ॾिसी करे पंहिंजे सिक्योरिटी गार्डन खे चवे थो सभनि जे तइदाद में सिक्योरिटी गार्ड बीठा तीर ऐं तलवारूं खयूं बीठा औज़ार झलियूं बीठा चवे थो तव्हां छाजे लाइ बीठा आहियो चई असां तव्हांजा सिक्योरिटी गार्ड तव्हांजे तहफ़ुज़ जे लाइ बीठा आहियूं उहो सहाबी हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो जेकॾहिं तव्हां मुंहिंजी सिक्योरिटी ऐं तहफ़ुज़ में बीठा हो पोइ जल्दी अॻिते सुरीअ जो मूंखे बचायो मां त 5 मिंटनि जो महिमान आहियां साईं ताजो केड़ो दुश्मन आ केर असांखे त नज़र नथो अचे जे हज़रत इज़राइल पहुची वियो आ समूरा सिक्योरिटी गार्ड पंहिंजा औज़ार हेठि उछले चवनि था असांखे ताक़त न आहे जो हज़रत इज़राइल सां ॻाल्हाए सघूं उते जो उते उहो साहबी सगोरो खिली करे चवे थो जेकॾहिं माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे त हेतिरो ख़फ़ो ऐं ख़र्च करण जी ज़रूरत न आहे छो त अल्लाह ताला हर इंसान खे पैदा करण सां गॾोगॾु वक़्तु मुक़ररु थो करे जंहिंमहिल वक़्तु पूरो तो थे दुनिया जी का भी ताकत बचाए न सकती जे अल्लाह जे पासरों हयाती आ त दुनिया गॾिजी पे वार वंगो न करे सघंदी हयाती पूरी आ त को बचाए न सघंदी वक्त मुकर्रर आहे कि न कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो ला यस्ताखिरून सातन वला यस्तक़दिमून अल्लाह ताला हर कंहिंजो वक्त मुकर्रर करे छॾियो आहे जंहिंमहिल टेम पूरो थींदो त हिकिड़ो मिंट हिकिड़ो सेकंड कंहिंखे मोहलत इजाज़त न ॾिनी वेंदी वक्त भी मुकर्रर आ ऐं अल्लाह ताला हिकड़ी कुरान पाक जी आयत में ॿुधायो त इंसान जे मरण जो तरीक़ो ऐं मरण जी जॻह भी मुकर्रर आ कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाए उन आयत सगोरे जे अंदर अल्लाह ताला फरमाए थो 5 शयूं अहिड़ियूं आहिनि जिन जो इल्म मां अल्लाह जी ज़ात खां सवाइ ॿियो कंहिंखे न आहे नबियनि खे बि न आहे मलाइकनि खे बि न आहे कंहिंखे ई न सिर्फ़ मां रब जी ज़ात खे उहे कहिड़ियूं शयूं हिक ई आयत में उहे 5 शयूं अल्लाह से ॿुधाई कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लाह इंदहु इल्मुस साअत व युनज़्ज़िलुल गईस
वयअलमु मा फिल अरहाम वमा तदरी नफ्सुम माज़ा तकसिबु गदा वमा तदरी नफ्सुम बिअय्यि अर्ज़िन तमूत। पंज शयूं कहिड़ियूं? अल्लाह जो कुरान बिठो आहे कि न? ईमान जज़्बे सां जो सुभान अल्लाह। अल्लाह जी फरमाए इन्नल्लाह इंदहु इल्मुस्साअह, मां अल्लाह संगे इल्म मां ॼाणा ख़बर आहे त क़यामत कॾहिं क़ाइम थींदी। मां रब खां सवाइ ॿियो कंहिंखे ॼाण नाहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सहाबा किराम पुछा कई साईं क़यामत कॾहिं थींदी? साईं जन फरमाया इन शइ जो इल्म रब जी ज़ात खे आहे, बाक़ी मां कुझु निशानियूं तव्हांखे ॿुधायां। पीरे नंबर ते फरमाए इन्नल्लाह इंदहु इल्मुस्साअह, मांखे ख़बर आहे क़यामत कॾहिं क़ाइम थींदी। ॿिए नंबर ते फरमाए वयुनज़्ज़िलुल गईस, मांखे ख़बर आहे ही ककर भरिया था वञनि काथे वसंदा। अॼु मौसमियात खाते वारा ॿुधाइनि था त काफ़ी त इन्हनि जूं पेशन गोयूं जेको आहे ग़लतियूं निकिरनि, बाक़ी उहे ॾिसंदा आहिनि मौसम जी सूरत हाल, हवा जो रुख ॾिसी करे चवंदा आहिनि अॼु फलाणी जॻह ते हवा। ये मिसाल तौर कोटिया में को वाक़ियो थियो, इस्लामाबाद में थियो, पोइ उन्हनि जा नुमाइंदा छॾियल आहिनि, जीअं टीवियुनि में ख़बरूं ॿुधाईंदा त फलाणे इलाइक़े ते हीअ मसइलो थियो। इहे मौसमियात वारा ईअं ॼाणनि था, पर केतिरियूं इन्हनि जूं ख़बरूं कूड़ियूं निकिरनि थियूं। कॾहिं कॾहिं ककर भरिजी ईंदा आहिनि, मींहुं न वसंदो आहे, इहो रब जी ज़ात खे इल्मु आहे। कॾहिं का शइ न हूंदी आहे, ओचिते ईअं ककर अची वेंदा आहिनि, हंध टपड़े अंदरि न करे सघंदा आहियूं, बरसाति वसी पवंदी आहे, जो इल्मु ऐं ॼाण रब जी ज़ात। टे नंबर ते अल्लाह ताला फरमाए वयअलमु मा फिल अरहाम, मांखे ख़बर आहे त औरत खे हमल आहे, पेट में बच्चो आहे, पुट आहे कि न धीउ आहे। अॼु मशीननि जे ज़रिए ॿुधाइनि था, इन्हनि जूं ख़बरूं कूड़ियूं थियूं निकिरनि। कंहिंखे पुट था ॿुधाइनि त धीअ थी ॼमे, जेकॾहिं धीअ था ॿुधाइनि त पुट थो ॼमे। हिकिड़ी औरत वई अल्ट्रासाउंड कराए, हुनखे रिपोर्ट ठाहिणो त तोखे 2 पुट आहिनि, 2 ॿाल आहिनि। डिलीवरीअ जे टाइम ते हिकिड़ो ॿाल ॼमी पियो। उन अस्पताल जी इंतजामिया ते सॼी कमेटीअ ते उन केस दाख़िल करायो त मां वटि रिपोर्ट पई आहे, हाणे मां महीनो अॻ में मां हितां अल्ट्रासाउंड कराए न 2 ॿाल 2 पुट ॿुधाए तो हाणे हिकिड़ो ॿाल था ॾियनि, हिकिड़ो ॿाल गुम था कनि, मूंखे वठी ॾियो। हो कसम क़ुरान खे ॼायो हिकिड़ो आहे, पंहिंजी ॻाल्हि पाण खे। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं तव्हांखे ख़बर पवे थी मशीननि जे ज़रिए पुट या धीउ तामो कंहिंखे बि इन शइ जी इल्म में ॼाण नाहे, पुट या धीउ आहे। इनखे वात में जेका ज़बान आहे, इहो ज़बान सां ॻाल्हाईंदो कि न गूंगो थींदो, इन शइ जी इल्म में ॼाण रखण वारी ज़ात बि मां अल्लाह जी। इनखे जेके मां अखियूं ॾिनियूं, इनखे सां ॾिसंदो कि न अंधो थींदो, इन जी इल्म में ॼाण बि मां अल्लाह जी ज़ात खे। पेरनि सां घुमंदो कि न मज़ूर थींदो, इन शइ जी इल्म में ॼाण बि मां अल्लाह जी ज़ात खे। इन जा हथ कमु कंदा कि न मज़ूर थींदो, इन शइ जी इल्म में ॼाण बि मां अल्लाह जे ज़ात खे। छो त तव्हां असांजे ज़रे ज़रे खे अमड़ जे पेट जे अंदरि जोड़ण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात आहे। क़ुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्म जअलनाहु नुतफ़तन फ़ी क़रारिन मकीन सुम्म खलक़नन नुतफ़त अलक़तन फ़खलक़नल अलक़त मुज़ग़तन फ़खलक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसवनल इज़ाम लहमा सुम्म अंशअनाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु
अहसनुल खालिकीन। तो मुझा दोस्तों बुजुर्ग भाई अल्लाह से फरमाए तो अमर जे पेट जे अंदर तांजे जरे जरे के मां जोड़ो थी मां अमर घर जे कमकार में आ मां के खबर ना है मुझे बच्चे जा हथ कड़े टेम ठया अम्मा के खबर ना है मुझे बच्चे जा पैर कड़े टेम ठया जी जल अम्मा के खबर ना है मुझे बच्चे के हथ कड़े टेम मिलिया ज़बान कड़े टेम मिली दिसन जला क्यों कड़े टेम मिलियों कन कड़े टेम मिलिया अल्लाह से फरमाए तो तुझे जरे जरे के अमर जे पेट जे अंदर मां जोड़ियो माए अमर जे पेट जे अंदर तो के खाण जी पीण जी जरूरत पई वल्लाहु जाल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा वजाल लकुम मिन अज़वाजिकुम बनीन व हफदतन व रज़क़कुम मिन अत्तय्यिबात। 9 महीना बच्चो अमर जे पेट में हूंदो आ उते पाक इंसाफ रिज़्क़ रोज़ी खाराइण वारी ज़ात कंहिंजी आ जाते दुनिया जी काई ताक़त न खाराए सके उते भी रब खारायो वरी दुनिया जे जान में बार आया कमजोर करे पैदा के वरी कुछ टाइम खां बाद में सुम जाल मिन बाद ज़ौफिन कुव्व कमजोरी खत्म करे ताकत वारो रब बनायो खाराइंदो रहियो अजु ताईं मरंदी घड़ीअ ताईं अल्लाह से खाराइंदो तो अचे तो तंहिंजे करे तव्हां असां जे मथां हक़ तो बणिजे त सॼो बि हिकिड़े अल्लाह से के ऐं सजदा ऐं रुकू बि हिकिड़ी रब जी ज़ात जा त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों चौथे नंबर ते अल्लाह ताला फरमाए तो वमा तदरी नफ्सुम माज़ा तकसिबु गदा कंहिं बि माण्हू खे नशे जो इल्म में ॼाण ई न आहे त उहो सुभाणे छा कंदो काॾे वेंदो कॾहिं कॾहिं असां तयारी वठंदा आहियूं त असांखे सुभाणे हेॾे वञणो आहे हेॾे वञणो आहे कुदरती कम ई ॿिए पासे ॾे थी वेंदो आहे ॻोठ में को अहिड़ो मसइलो वाक़ियो थी पवंदो आहे जो वरी ॻोठ खां निकिरी न सघंदा आहियूं इन शइ जो इल्म में ॼाण कंहिंखे इहे 4 शयूं थी वयूं। 5 नंबर ते अल्लाह ताला फरमाए थो वमा तदरी नफ्सुम बिअय्यि अर्ज़िन तमूत कंहिं बि माण्हू खे का ख़बर नाहे त कहिड़ी हालत में केड़े टेम ते मौत ईंदो इन शइ जो इल्म में ॼाण बि रब जी ज़ात खे आहे इंसान जो वक्त भी मुकर्रर आ जगह भी मुकर्रर आ हज़रत सुलेमान नबी जो ज़मानो आ हज़रत सुलेमान नबी जे महफिल में एकड़ो शख्स वेठो आहे हज़रत इज़राइल हे उन मलाइक जो नालो आ जेको इंसान जे जिस्म मां रूह कढंदो आ वो हज़रत इज़राइल आयो हज़रत सुलेमान नबी जे महफिल में वेठे शख्स दे निहारे तो निहारे निहारे उथी हलियो वो जेको शख्स महफिल में वेठो हज़रत सुलेमान नबी खां पुछादो करे ए सुलेमान नबी छा ॻाल्हि आई केर शख्स हो जेको मुंडे घूरे घूरे निहारे पियो चई यो उहो मलाइको जेको इंसाननि जे जिस्म मां रूह कढंदो आहे जंहिं साईं मुंडे त ईअं पियो निहारे ॼण मुंहिंजे जिस्म मां साह कढण वारो साईं महिरबानी करे अल्लाह ताला तव्हांखे इहो मौजो ॾिनो आहे जो तव्हांखे हवा ऐं तख़्त तव्हांजे ताबे कयो आहे महिरबानी करे मूंखे तख़्त ते विहारे हवा खे हुकुम कयो त मूंखे हिकिड़ी बादशाहीअ खां ॿी बादशाही ते पहुचाए हज़रत सुलेमान नबी उनके तख्त ते विहारे हवा के हुकुम कयो अखिशंब में हिक बादशाही खां ॿी बादशाही ते उनके पहुचाए
जे वो शख्स पहुंचदो वियो हजरत इज़राइल अग में इंतजार में बीठो हो उन जो रूह कड़ी आलम अरवाह में जमो करे सिधो हजरत सुलेमान नबी वटायो हजरत सुलेमान नबी पुछादो करे ए इज़राइल शागाला जो गोने मुझी महफिल में बैठे शख्स दे दुनिया रे पयो जैसे माइन जे करे पुन्यारा जो न जो वक्त पूरो थी चुको हो अल्लाह ताला फरमायो ते न जो रूह वनी फलानी बादशाही में कट जाए जडे त हितां खां हुआ जगह तमाम दूर ही माइन इबरत में न्यारा पियो पो मां जो मात वनी उन जगह ते पहुंचा दिसां अल्लाह से उनके किए तो पहुंचाए मां तो निकरी वयम मुझे निकरण खां बाद में उन शख्स तवा के इलाज मिनता कयूं त सही मुके तख्ते ते विहारे हवा के हुक्म कयो ता उनके मौजूदे तौर तख्ते ते विहारे हवा के जो हुक्म कयो त खिशब में एक बादशाही को बी बादशाही ते उन जात जी पोतो जाते उन जो मौत लिखलो हेडा टाइम पूरो थियो उन ही टाइम ते मां उन जो दम परवाज करे छड्यो मां त मुंजा अजीज दोस्तों इंसान जो वक्त भी मुकर्रर आ जगह भी मुकर्रर आ जो मौत खां आदा बची कोई न सकदो फरमाया कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर सागे मौत जो जायको तकणो आहे फरमाई नमा तकूनु युदरिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूज मुशय्यदा तोणी लोहा मजबूत कोटन में पाण के लिकाए विहारियो तने भी लोहा मजबूत कोट भी मौत को बचा न सकदा वरी बी आयत कुरान अजीम में अल्लाह ताला फरमायो कुल अल मौत अल्लज़ी तफिरून मिन्हु फइन्नहु मुलाक़ीकुम सुम्मा तुरद्दून इला आलिमिल ग़ैबि वश्शहादा फयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तालमून फयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून अल्लाह ताला फरमाए तो एड़ी का जगह ही नहीं सारी रूए जमीन मायड़ो को जमीन जो टुकड़ो ही नहीं जेको ताके मौत खां बचाए सके जरूर भी जरूर ताते मोती दो जरूर भी जरूर ताके गुजे जान जे जान वारे रब जे तरफ ताके मोटणो पवंदो सही शाजे करे फरमाए फयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तामलून ये ताके मान खां बाद में तवाके बुधायो वने त ता दुनिया में रही करे केड़ा अमल कया 40 साल दुनिया में रही आयो 50-60 साल रही आयो ता ने क्यों कयूं कि न गुनाहन में जिंदगी गुजारी आज कने ता ने क्यों कयूं न अल्लाह जे रसूल जी फरमा बरदारी ताबेदारी में गुजारियो आ त तवा जी जेको आजो त दुनिया भी कामयाब थी वेंदी तवा जी मौत जी घड़ी भी आसान थी वेंदी जेके अल्लाह जे रसूल जी फरमा बरदारी ताबेदारी में गुजारन ता जे मलोन जो दुनिया में वजन जो टेम जे दो जिस्म मारू ये दो निकरे जी अटे में वार निकरी वेंदो आहे एको त ता जी मौत जी घड़ी आसान थींदी बियो बे नंबर ते मरण वारी जगह को जनाजे वारी जगह को कब्रिस्तान ते मलाइका ता जो इस्तकबाल कंदा 3 नंबर ते कब्र में पहुंचण खां बाद में मुनकिर नकीर जेके ब मलाइकन ता को आसान हिसाब किताब वठी करे हलिया वेंदा उन खां बाद में ता जी कब्र बेश्त जे बागन मो बाग बणजी वेंदी पर जेकने नाफरमानी में जिंदगी गुजारींदो हजरत इज़राइल को पुछा कई वई ए हजरत इज़राइल तू रूह कढिया नेकन सालियन जा भी गुनाहगारन जा नाफरमानन जा भी भला जे मतलब गुनाहगारन जो मरण जो टाइम दो अचे तो उन जो रूह किए कर दो ओ हजरत इज़राइल जवाब दई करे चवे दो पीरियो त मां खतरनाक सूरत इख्तियार करे इंदो आ जो दिसण वारे जो हाई फाटी पे
बेनबर ते मां वडो गुलो जो जन्म जो गुर्ज खणी करे उन गुनाहगार जे मथा बी करे चवंदो आ मर अल्लाह जा दुश्मन तुजो दुनिया में वक्त पूरो थी चुको आ लफ्ज़ चई धक जो हणदो आ त उन जी रग रग उन हथोड़े में वेड़जी वेंदी आ मां पीरी सॾ ॾींदो आ त पेरनि जे आंगुरनि मारू निकिरी खुड़ीअ में फासी पवंदो आ वरी ॿी सॾ ॾींदो आ त खुड़ीअ मारू निकिरी गोॾनि में फासी पवंदो आ वरी टी सॾ ॾींदो आ त गोॾनि मारू निकिरी चेल में फासी पवंदो आ वरी चौथी सॾ ॾींदो आ त चेल मारू निकिरी निड़ीअ में फासी पवंदो आ वॾी तकलीफ़ सां उन्हनि खे मौत ईंदो आ जिस्म मां दम परवाज़ थींदो आ वरी गुनाहगार नाफरमान अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी नाफरमानी में जिंदगी गुजारण वारा जंहिंमहिल मरी वेंदा आहिनि दम परवाज़ थी वेंदो आहे मिट माइट खणी उन्हनि खे गुस्ल जराईंदा आहिनि जनाज़ो निमाज़ पढ़ंदा आहिनि हाणे जनाज़े वारी जॻह खां वठी क़ब्रिस्तान ताईं ॿिन्ही पासनि मां अल्लाह जा मलाइक उन्हनि जे मथां लानतूं कंदा आहिनि उन खां बाद में मिट माइट उन्हनि खे खणी क़ब्रिस्तान में दफ़नाईंदा आहिनि अञा जुतीअ जो आवाज़ ई बंदि न थींदो आहे पोइ ते ई मस मोड़ंदा आहिनि मलाइक मुनकिर नकीर उन वटि पुॼी करे उन खां हिसाब किताब वठंदा आहिनि सवाल कंदा आहिनि मर रब्बुक मा नबियुक मा दीनुक उहो जवाब ॾेई न सघंदो आहे मलाइक चवंदा अथसि तूं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी नाफरमानी में गुज़ारे आहे शैतान जे कढ लॻी करे ज़िंदगी गुज़ारे आहे नफ़्सानी ख़्वाहिशात जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे आहे हाणे मथे निहार जीअं ई मथे निहारे तूं चवंदा जेकॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी फरमा बरदारी में जिंदगी गुज़ारे हा ये बिश्त जा महलात तुझी रहण जी जगह हुजे हाणे हेठि निहार जीअं ई निहारे तो त बाहि नज़र थी अचे मलाइक उनखे धिको जो ॾियंदा उन ई ॾींहं खां उन जी क़ब्र जहन्नम जो खूरो थी बणिजी वञे तंहिंजे करे अज़ीज़ दोस्तो ये मुख़्तसर हयाती ये आरज़ी ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी में न गुज़ारे जो इंशाअल्लाह ताला नेक थी गुज़ारींदासीं जो इंशाअल्लाह ताला सालिह थी गुज़ारींदासीं जो इंशाअल्लाह ताला फरमा बरदार थी करे गुज़ारींदासीं जो इंशाअल्लाह ताला पाबंदीअ सां 5 वक्त नमाज़ पढ़ंदासीं जो इंशाअल्लाह ताला सुबह शाम अल्लाह जे क़ुरान जी ज़ियारत ऐं तिलावत कंदासीं त मां तव्हांखे ॿुधायां पियो रमज़ान महीने जी 18 तारीख़ ते हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात थी आ जंहिंमहिल उन जे मरण जो टेम आयो हज़ारनि जे तइदाद में सिक्योरिटी गार्ड बीठा आहिनि चई अदा छा जे लाइ बीठा हुआ तव्हांजे तहफ़ुज़ में तव्हांजे सिक्योरिटीअ में चइबो तव्हां मुंहिंजे तहफ़ुज़ में सिक्योरिटीअ में बीठा मां त 5 मिंटनि जो महिमान आहियां बचायो सूरी अचो अॻिते अचो कंधु हेठि करे बीह रहियासीं हुजे ॿियो दुश्मन त मुक़ाबिलो कयूं हज़रत इज़राइल सां कहिड़ो ॻाल्हि त हाणे हिते उहो साह बि सगोरो खिली करे चवे थो जेकॾहिं इंसान खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे त हर इंसान जो अल्लाह जे तरफ़ खां वक़्तु मुक़ररु थियल आहे जंहिंमहिल उहो वक़्तु पूरो थींदो भले सॼी दुनिया गॾिजी पवे त उनखे बचाए नथा सघनि पर जेकॾहिं अल्लाह जे पासे ॾों हयाती आहे सॼी दुनिया कंहिंखे मारण जी कोशिश करे जो वार वांगुरु न करे सघंदा हो त हयाती जो मालिक केरु आहे इज़त ज़िल्लत जो मालिक केरु आहे कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशाअ व तुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यित व तुखरिजुल मय्यित मिनल हय्य व तर्ज़ुक़ु मन तशाअ बिग़ैरि हिसाब
जे अल्लाह से फरमाए तो मां के इज्जत देने जो फैसलो क्या दुनिया गड़जी पे उनके जलील नथा करे पर जे कदे मां अल्लाह से के जलील बनाए छया सजी दुनिया गड़जी पवे तो उनके इज्जत दई नथा सकन दिया मोरात रात मोडी करण वाली जात केजी तूलिजुल लैल फिल नहार व तूलिजुन नहार फिल लैल जे कदे मां अल्लाह से चाया दी के हुकुम क्या क़यामत ताईं दी जी रोशनी रोशनी हुजे सिज जी तपशी तपश हुजे शाह भला मां रब को सवा बियो को ता के सुजे तो शाह जो डी जी रोशनी के खत्म करे ता के आराम सुकून वाली रात दई सके क़यामत कायम थी सके थी जो रब को सवा बियो के ताकत कुरान अजीम में अल्लाह ताला फरमाया कुल अरायतुम इन जअलल्लाहु अलैकुमुन नहार सरमदन इला यौमिल क़ियामह मन इलाहुन गैरुल्लाहि यातीकुम बिलैलिन तस्कुनून फी जे करे मां ॾींहं खे हुकुम क्या क़यामत ताईं ॾींहं जी रोशनी सिज जी तपश हुजे छा भला ॿियो को तव्हांखे सुझे थो छा जेको ॾींहं जी रोशनी खे ख़त्म करे तव्हांखे आराम ऐं सुकून वारी राति ॾेई सघे क़यामत क़ाइम थी सघे थी जो रब खां सवा ॿियो कंहिंखे ताक़त नाहे पर अल्लाह ताला फरमाए तो वरी जेकॾहिं मां रात के आने करे क़यामत ताईं रात जी ऊंदाई के तारीख़ के बियारे छॾियां छा भला मां रब खां सवा ॿियो को तव्हांखे सुझे तो छा जेको रात जी ऊंदाई के ख़त्म करे तव्हांखे रोशनी वारो ॾींहुं ॾेई सघे क़यामत क़ाइम थी सघे थी मां रब खां सवा ॿियो कंहिंखे ताक़त जो नाहे तव्हां असांखे ॾींहं जी रोशनी ॾियण वारी ज़ात बि रब जी ज़ात आहे तव्हां असांखे आराम में सुकून वारी रात ॾियण वारी ज़ात भी रब जी ज़ात आहे तव्हां असांखे रिज़्क़ रोज़ी खाराइण वारी ज़ात भी रब जी ज़ात आहे तव्हां असांखे थधा मिठा पाणी पियारण वारी ज़ात भी जो हिकिड़े अल्लाह जी ज़ात आहे केरु थो पाणी पियारे कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अज़ीज़ दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो केर तो पानी पियारे समुंड दरिया वाटर वा कंहिंजे हुकुम सां था हलनि भला हे ज़मीन जे हेठों ये जरन वारा पानी नलकनि मां मोटरनि मां तव्हां असांखे पियारण वारी ज़ात कंहिंजी आहे पानी अल्लाह संजो था पियूं मुल्क अल्लाह संजे में था रहूं हर शइ ते जो अमर जेको हले थो त रब जी ज़ात जो जमीन पानी जे मथों अल्लाह से हुकुम सां आसमान बिना थमे थोड़ी जी अल्लाह से हुकुम सां त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों बुजुर्ग ऐं भाइरो मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियो हिन रमज़ान शरीफ़ जी महीने जी 3 तारीख़ ते हज़रत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वफ़ात आहे रमज़ान शरीफ़ जी महीने जी 10 तारीख़ ते अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वफ़ात आहे रमज़ान महीने जी 17 तारीख़ ते कुफर इस्लाम जो पीरियों फैसला कुन मार को यानी गुज़वा बदर जी जेका जंग थी आ कुफर इस्लाम जी पीरी जंग हुआ भी रमज़ान शरीफ जी महीने जी 17 तारीख़ ते अम्मा आयशा सिद्दीक़ा उम्मुल मोमिनीन रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वफ़ात भी रमज़ान जे महीने जी 17 तारीख़ ते नबी संज जी न्याणी रुकैया बिन्त मोहम्मद रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वफ़ात भी जेका थी आ उहा भी रमज़ान महीने जी 17 तारीख़ ते ऐं वरी रमज़ान महीने जी 18 तारीख़ ते हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात थी आहे
रमजान शरीफ जी 20 तारीख ते फतह मक्का यानी अल्लाह ताला हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी के मक्को शरीफ फतह करे दिनो। वरी रमजान महीने जी 21 तारीख ते हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफात भी आहे, शहादत भी आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ये उहे वाक़िया आहिनि जेके रमजान शरीफ जे महीने सां तालुक रखनि पिया। ही तमाम वडे में वडे शान मान मर्तबे वारो महीनो आ। बे भी काफी उलमा इकराम पहुंची चुका है। मुख्तसर थोड़ो रमजान शरीफ जे महीने जे हवाले सां 4 ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ रखां। अज़ीज़ दोस्तो पीरियों त ही महीनो एॾे शान मान मर्तबे वारो आहे जो सभिनी महीननि जो सरदार आहे। वाहिद इहो महीनो आहे जे महीने जो नालो ई अल्लाह से क़ुरान शरीफ में बयान फरमाए छॾियो। तव्हां क़ुरान शरीफ खोले ॾिसंदव सवाइ रमज़ान जे महीने जे ॿिए कंहिं महीने जो तव्हांखे क़ुरान शरीफ में नालो नज़र न ईंदो। जे नज़र ईंदो त रमज़ान जे महीने जो नज़र ईंदो। जो कुरान अज़ीम में बुधाइंदे अल्लाह ताला फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी युनज़िल फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल रमजान जो वो महीनो आज महीने में अल्लाह ताला इन रहमत बरकत हिदायत नूरानियत वारे कुरान अज़ीम के नाज़िल करण फरमायो। जे महीने में कुरान अज़ीम नाज़िल थियो महीनो इज्जत वारो थियो, महीनो महीनन जो सरदार थियो। जे रात में कुरान अज़ीम नाज़िल थियो उहा वॾी इज्जत वारी थी वई। वह रात रात में सरदार थी वही जो कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाए अंज़लना फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। ताके केड़ी खबर त लैलतुल क़द्र जी रात शाहे लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर 1000 महीने जी रातन खां अफजला। 1000 महीने जी रातन जी इबादत एक पासे हिकड़ी रात लैलतुल क़द्र जी रात जी इबादत जो अजर सवाब जो 1000 महीने जी रातन खां मथे है। जे महीने में कुरान शरीफ नाज़िल जो महीनो महीनन जो सरदार जे रात में नाज़िल जो रात रातन जी सरदार थी वई। हाणे हितां हिकड़ी ॻाल्हि या समझो त जेके दुनिया में रही न कुरान शरीफ के जीअ में जायूं ॾींदा अल्लाह से उन्हनि खे भी दुनिया आखिरत में इज्जतुन सां नवाज़े छॾे। इज्जत त हिन कुरान अज़ीम तंहिंजे करे नबी सजन फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम। मुंहिंजी उम्मत में भले में भला हुए जेके कुरान पाक पढ़नि ऐं पढ़ाइनि था। वरी ॿी हदीस पाक में नबी सजन फरमायो इन अशराफ उम्मती हमलतुल कुरान। मुंहिंजी उम्मत में दुनिया आखिरत में इज्जत वारा हुए जिन जो दुनिया में कुरान अज़ीम सां वध में वध प्यारा। 3 नंबर दे नबी सजन फरमायो लिकुल्लि शैइन हबान व हबा उम्मतिल कुरान। हर एक शे जी कान का ज़ेब ज़ीनत सुए सिंगार हुंदी आ। अल्लाह ताला मुंहिंजे उम्मत जी ज़ेब ज़ीनत सुए सिंगार इन मिठे कुरान अज़ीम खे बणायो आ। तव्हां असांजी सूं तव्हां असांजो सिंगार तव्हां असांजी दुनिया आखिरत जी कामयाबी हिन कुरान शरीफ में आहे। ये कुरान अज़ीम तव्हां असां सां दुनिया में भी गॾु कब्र में भी गॾु हूंदो, क़यामत जे ॾियारे महशर जे मैदान में भी तव्हां असां सां गॾु बीठो हूंदो। असियाम वल कुरान यशफान लिल अब्द यौमल क़ियामह। नबी सजन फरमायो रमज़ान जा रोज़ा ऐं कुरान शरीफ क़यामत जे ॾियारे बाने जो पासो झले रब जी बारगाह में सुफ़ारिशी बींदा शफ़ाअत कंदा। वॾो वफ़ादार आहे कुरान शरीफ। जंहिंमहिल असां दुनिया में मरी वेंदासीं
असां जो अबो पोइ ते रहिजी वेंदो, असां जी अम्मा पोइ ते रहिजी वेंदी, असां जी औलाद, असां जी घरवारी पोइ ते रहिजी वेंदी। अदा जंहिं महिल माण्हू मरी वेंदो आहे, दम परवाह थींदो आहे, पोइ माण्हू जूं अखियूं ॿूटिजी वेंदियूं आहिनि। मरण खां बाद में, साह निकिरण खां बाद में माण्हू जी पहिरीं अखि खुलंदी आहे त क़ब्र में खुलंदी आहे। असां हिकिड़े शहर खां ॿिए शहर वेंदा आहियूं, परेशान थी वेंदा आहियूं। हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क वेंदा आहियूं, परेशान थी वेंदा आहियूं। हूअ त दुनिया ई ॿी आहे। जंहिं महिल माण्हूअ जी पहिरियों दफ़ो क़ब्र में अखि थी खुले, परेशान थो थी वञे त मां किथे पहुची वियो आहियां, मुंहिंजो ॻोठ बि न आहे, मुंहिंजो घर बि न आहे, मुंहिंजी औताक बि न आहे, मुंहिंजी औलाद काॾे वई, मुंहिंजा भाइर काॾे आ, मुंहिंजा मिट माइट काॾे आ। कोई जवाब ॾियण वारो ई न आहे, को गॾु बीहण वारो ई न आहे। ख़बर तॾहिं थी पए काशे सोणी सूरत इख्तियार करे क़ब्र में पहुची थी वञे। क़ब्र वारो माण्हू पुछा थो करे, मन त तूं केरां? जवाब थो मिले, अन क़ुरान मजीद, मां क़ुरान शरीफ़ तो वटि पहुतो आहियां। ए क़ुरान शरीफ़ जाते अबो गॾु न आयो, जाते अम्मा गॾु न आई, जाते मिट माइट औलाद गॾु न आया, उते जो पहुतो आहियां त भला घणो टाइम गॾु हूंदे? जवाब ॾेई क़ुरान शरीफ़ चवे थो, तूं कॾहिं बि मां दुनिया में जुदाई न कई। घर में पढ़दे, सफ़र में, हज़र में पढ़दे, औताक ते पढ़दे, बनी ॿारे ते पढ़दे, रमज़ान जे महीने में हाफ़िज़ साहब जे पोइतां बि सिपारनि जा सिपारा मां क़ुरान खे ॿुधे हो। कॾहिं बि तूं दुनिया में मां जुदाई न कई, अॼु मां बि जुदाई न कंदो मां। जेसि ताणी जन्नत में पहुचाए रब जे ज़ात जो दीदार न कराईंदो मां, तेसि ताणी मां क़ुरान जुदाई न कंदो मां। नबी सजन फरमायो, जंहिं वटि क़ब्र में क़ुरान शरीफ़ पहुचे थो, पीरे नंबर ते हुन जी क़ब्र सिज चंड जी रोशनी खां वधीक रोशन थी थिए। ॿिए नंबर ते चइनी बाज़ार क़ब्र एॾी कुशादी थी थिए जो क़ुरान वारे जी अखियुनि जी दीद खुटी सघे थी, पर क़ब्र जी कुशादगी नथी खुटे। टे नंबर ते अल्लाह जे पासे ॾों जन्नत में दरी थो खोलाए ॾे, क़ब्र में जन्नत जी दरी थी खुली मिले। चौथे नंबर ते रेशम पट जा बिस्तरा था विछाए जी मिलनि। पंजे नंबर ते मां त हदीस पाक जे किताबनि में ही बि पढ़ियो आहे, जंहिं वटि क़ब्र में क़ुरान शरीफ़ पहुचे थो, अल्लाह ताला मलाइकनि खे हुकुम थो फरमाए, मलाइको जंहिं वटि क़ब्र में क़ुरान शरीफ़ पहुतो आहे, मां अल्लाह से हुकुम थो कयां, जल्दी वञी करे भॼंदा जन्नत मां ख़ुशबूदार चादर खणी इन क़ुरान पाक वारे खे ॾियो त मथों पाए ॾींहं क़यामत ताईं आराम सुकून जी निंड कंदो ई कंदो रहे। क़ब्र जो साथी अथव क़ुरान शरीफ़, जाते अबो न हलंदो, जाते अम्मा न हलंदी, मिट माइट न हलंदा, इहो क़ुरान पाक। तंहिंजे करे क़ुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमायो, वातसिमू बिहब्लिल्लाह, वातसिमू बिहब्लिल्लाह जमीआ। अवां समोरे जा समोरा हिन क़ुरान अज़ीम जी रसीअ खे मज़बूत सां चिंबड़ी पओ। फक़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान, 30 सिपारनि वारो क़ुरान अज़ीम, के मकी सूरतां त के मदनी सूरतां, जातो वणेव खोले करे पाण तां जो कमाए रहमत जा ककर बियारे, खाली झोलियूं रहमत सां भरे, जहन्नम खां बचाए, जन्नत जो मालिक वारिस हक़दार करणु मां रब जी ज़ात जो कमाए। नबी जन हुकुम फरमायो, 10 ख़त्म सुबुह जो क़ुरान शरीफ़ जा पढ़ो, 10 ख़त्म रात जो पढ़ो। साहबी सगोर अर्ज़ कंदा, अल्लाह जे रसूल पोइ त ॾींहुं राति 24 कलाक क़ुरान पाक जे पढ़ण में गुज़रदा, ॿिए के अमल जो के नेकीअ जो असांखे टेम ई न मिलंदो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ताम जेको सुबुह जो यासीन शरीफ़ पढ़दो, अल्लाह से सुबुह जे 10 ख़त्मनि जो सवाब ॾींदो। वरी शाम जो यासीन शरीफ़ पढ़दो, शाम जे 10 ख़त्मनि जो सवाब जेको सुबुह शाम यासीन शरीफ़ तो पढ़े, अल्लाह से हुन जे अमाल नामे में 20 क़ुरान जा ख़त्म पढ़ण जो अजुर ऐं सवाब तो लिखराए।
टे दफ़ा सूरत इखलास पढ़ण सां सॼे क़ुरान जे ख़त्म जो सवाब हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तव्हां जेको राति जो पाबंदीअ सां सूरतुल वाक़िया पढ़ी सुम्हंदो उन जे कॾहिं बि घर में रिज़्क़ रोज़ीअ में तंगी न ईंदी। असां परेशान तॾहिं ऐं असांजे फसुलनि में बीमारी असांजे घरनि में असांजे बच्चनि में असांजे ॿालनि में बीमारियूं तॾहिं जो असां क़ुरान खे छॾियो। नबी सजन फरमायो उहे दिलियूं जेके क़ुरान पाक खे पढ़नि थियूं उन्हनि जो मिसाल आबाद घर वांगुरु, जेके क़ुरान पाक खे नथियूं पढ़नि उन्हनि दिलनि जो मिसाल वीरान घर वांगुरु आहे। जीअं कुल्फनि में तालनि में बंदि थियल वीरान घर हूंदो आहे। अदा मां तव्हां खां थो पुछां इहे ॿई घर हिकु जहिड़ा आहिनि? हिकिड़ो घर आबाद हुजे माण्हू रहंदा हुजनि छंड फुक बुहारी शिमकार थींदो अचे, हिकिड़ो घर बंदि हुजे कुल्फनि तालनि में उन्हनि में ॼारो ॼमी वेंदो मिटी थी वेंदी माण्हू अंदरि वञी न सघंदो। नबी सजन फरमाए जेको क़ुरान नथो पढ़े उन्हनि जो मिसाल उन्हनि जूं दिलियूं ईअं मुर्दा थियूं थी वञनि वीरान घर वांगुरु थियूं थियनि। जेके पढ़नि था उन्हनि जूं दिलियूं ज़िंदा आहिनि। त असां परेशान तॾहिं रिज़्क़ में रोज़ीअ में तंगी इन जे करे आहे जो क़ुरान पाक छॾियो आहे। असां मदरसे में पढ़ंदा हुआसीं नवाब शाह दारुल उलूम मदरसो असांजे इलाइक़े जो पंहिंजे ज़िले शिकारपुर जो असांजो वॾो आलिम हो चोटीअ जो शेखुल हदीस उस्तादुल उलमा वल्लो अल्लाह से उनखे इल्म जी नेमत सां नवाज़ियो हुयो मौलाना मोहम्मद अकमल जतोई साहब। पोइ उहो सख़्तीअ सां पाबंदीअ सां चवंदो तालिबो राति जो समूह राति सूरतुल वाक़िया पाबंदीअ सां पढ़ी सुम्हंदा कयो। अल्लाह जी रहमत में उमेद आहे, क़ुरान पाक ते यकीन आहे। अल्लाह से सॼो साल राति जे टाइम ते हिकिड़ो वेलो तव्हांखे बाक़रा गोश्त खाराईंदा। पोइ सॼो साल तालिब बि एॾा हूंदा 200-250 तालिब हूंदा देगियूं थींदियूं छड़ी सुबुह जो नाश्ते में चांहि जूं। पोइ सदाई इहे बाक़रा गोश्त खुटनि ई न। आख़िर कॾहिं कॾहिं सब्जी थिए का भाॼी थिए उथी बीह रहे उनखे वरी एॾो अलाह जे क़ुरान ते यकीन उथी बीह रहे। अदा हाणे अलाह जे घर में वेठा आहियूं कूड़ न ॻाल्हायो। तव्हां उहे कहिड़ा तालिब आहिनि जिन 2-3 ॾींहं थिया आहिनि कल टियों ॾींहं खां वठी करे सूरतुल वाक़िया न पढ़ी आहे। पोइ 2-2 छोकिरा उथी बीह रहनि साईं असां न पढ़ी आहे खिली करे चवे था तव्हांजे करे हे सब्जियूं ऐं दालियूं खाइनि था। जे समूरा पाबंदियूं सूरतुल वाक़िया पढ़ो अलाह जे क़ुरान ते यकीन आहे रब तव्हांखे सॼो साल गोश्त खाराए। त क़ुरान पाक में बरकत सॼो क़ुरान पाक त अलाए छा आहे पर अदा जेका हर सूरत जे मुंड में बिस्मिल्लाह लिखियल आहे उन बिस्मिल्लाह जूं वॾियूं बरकतूं। हिकु ॿ मिसाल ॾेई पोइ दुआ घुरो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मानी खाओ त अॻ में बिस्मिल्लाह पढ़ो। जेको बिना बिस्मिल्लाह जे मानी खाईंदो शैतान उन सां गॾु वेही मानी खाईंदो। हदीस पाक में तो जे हिकिड़ो साहबी सॻोरो आहे मानी थो खाए बिस्मिल्लाह विसरी वई सॼी मानी खाई वियो आख़िरी लुक़्मो बचो आहे याद अची वई बिस्मिल्लाह अव्वल व आख़िर पढ़ी करे वो गिरो जो वात में विधे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सामू बीठा असां ॾिसी करे खिलन पिया मुस्काराइण लगा। वो साहबी सगरो पुछे तो अल्लाह जे रसूल छा ॻाल्हि आहे छाजे करे खिलो था? असां जन फरमाया पुट दफ़ो बिस्मिल्लाह विसरी वई शैतान गॾु वेही तो सां मानी खाए पियो आख़िरी लुक़्मे माल तूं बिस्मिल्लाह जो पढ़ी त शैतान जेका शइ खाई वियो उहा उल्टियूं करे कढी वियो। मंज़र ॾिसी मां इमाम लंबिया खिली वेठी। असां मानी खाऊं था त ईअं ई था खाऊं ख़बर ई नथी पए। संजन फरमायो पानी पियो दग में बिस्मिल्लाह पढ़ो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो पंहिंजे घर में दाखिल थियो दग में बिस्मिल्लाह पढ़ो। असां जो ईंदा वेंदा हूं त बिस्मिल्लाह पढ़दा हूं ॿ ॻाल्हियूं सम्झी थो गॾु थिया हूं त संजन फरमायो जेको बिना बिस्मिल्लाह जे घर जो दरवाज़ो टपे थो हज़ारनि जी तइदाद में शैतान हुन जे घर में रहनि बि था त खाइनि बि था। अदा ॻोठ में को शैतान हूंदो आहे सॼे ॻोठ खे विञाईंदो आहे। पाड़े में हिकिड़ो शैतान हुजे सॼे पाड़े खे जंहिंजे घर में हज़ारे शैतान रहनि बि खाइनि बि उन घर में आराम सुकून राहत बरत का बरकत थींदी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जेको बिस्मिल्लाह पढ़ी घर जो दरवाज़ो टपे थो त अल्लाह ताला उन जे घर खे शैताननि खां पाक ऐं साफ़ थो करे छॾे। वॾियूं बिस्मिल्लाह जूं बरकत। हज़रत उमर फारूक जो ज़मानो आहे रूम जो बादशाह हुआ मथे में सूर थी पियो आहे तकलीफ़ थी पई आहे अलाए काथों काथों दवाऊं इलाज कराए कराए थकिजी पियो मथे मां सूर ई न पियो वञे। पंहिंजे कासिद खे मोकिले थो चवे थो वञे हज़रत उमर फारूक खे चओ मांखे रूम जे बादशाह मोकिलियो आहे मूंखे मथे में सूर आहे दर्द आहे तकलीफ़ आहे मां ॾाढा इलाज कराया आहिनि हकीमनि डॉक्टरनि तबीबनि खां मुंहिंजी तकलीफ़ ई नथी वञे।
मेहरबानी करे का अड़ी दवा को इलाज को नुस्खो दियो त जी मुझे मथे जो सूर खत्म थे। हज़रत उमर फारूक वटि मेरी पुरानी टोपी पया थेलीअ में विझी करे उनखे दे थो खणी वञ रूम जे बादशाह के जो मथे ते पाए त तुझा दर्द दूर थी वेंदा। हाणे रूम जो बादशाह वा सोन जे कुर्सिन दे तो वहे मथे ते सोन जा ताज पातलन वो मुलान की टोपिन मो छा जाने। जे मल वो कासिद उनट मेरी पुरानी टोपी खणी आयो पीरियों त ॾिसी वो परेशान थियो। मां चयो त उमर को दवा ॾींदो का इलाज को नुस्खो। हीअ उमर फारूक टोपी मोकिलिया मां इनखे छा कयां। सोचे सोचे चवे तो अदा उमर फारूक मोकिलिया मता इन में कुछ फायदो हुजे। पांजे मथे ना सोन जो ताज लाए करे वह मेरी पुरानी मुलान की टोपी जो रखे जी ही मथे ते रखदो वियो तो सालन जा दर्द दूर थी वया। जे यार ॾिसो त सयूं हिन में केड़ी दवा केड़ो इलाज केड़ो नुस्खो लगला मथे ता लाए। हिय जो ॾिसन त उन टोपी जे अंदरे पासे ता लिखियो पियो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। चंदा या सजी जेका बरकत आ त बिस्मिल्लाह जी बरकत आ। वडियूं बिस्मिल्लाह जूं बरकतूं। हजरत मूसा नबी जो ज़मानो आ और हजरत मूसा नबी जो एकड़ी कब्र वटा गुज़र थियो। अगे मानू पंध सफर कंदा उठने घोड़न ते सफर कंदा हा सालन जा साल लगी वेंदा हा। हाणे त गाड़ियूं आहिनि जहाज आहिनि कलाकन में सफर अगे मानू वेंदा त अरसो लगी वेंदो। हजरत मूसा नबी जो गुजर जो थियो एकड़ी कब्र वटाई जो ॾिसे त कब्र जहन्नम जो खलो लगी पया अजाब तो हले अल्लाह से जो कर दमर वसे दो। हजरत मूसा नबी गुजर कयूं हले वियो पंहिंजे सफर ते और कुछ अरसे खां बाद में मोटी जो आयो। ये जो अची ॾिसे त उहा कब्र बिश्त जो बाग लगी पया मथो रहमत जा ककर बीठा आहिनि परेशान थी वियो। जडे भी अल्लाह से हम कलाम थी दो तूर सीना पहाड़ ते चढ़ी वेंदो हो। तूर सीना पहाड़ ते चढ़ी हजरत मूसा नबी हथड़ा खणी रब से को दुआऊं तो घुरे मुंहिंजा अल्लाह कुछ टाइम पीरियों ता गुजर कयो या कब्र जन्म जो खलो लगी पई अजाब हले पियो कारा ककर अजाब जा बीठा। हाणे कुछ अरसे खां बाद में मोटियो आ उहा कब्र बिश्त जो बाग लगी पई आ गाल समझ में नथी अचे। अल्लाह ताला फरमाए मूसा बिल्कुल जमल तू पीरियों गुजर के तेमल यो शख्स ताजो मरी आयो हो अमल बुशरा हाथ जे कब्र जिते जे करे न जी कब्र जन्म जो खलो लगी पई अजाब हले पियो। मां अल्लाह से जो कर डमर अजाब वसे पियो पर जमल यो शख्स मरी आयो वफात करे आयो इन जी घरवारी के पेट में हमल हो बचो हो। कुछ टाइम खां बाद में न जो बचो जमी पियो इन जी घरवारी उन नंढे मासूम बच्चे के उस्ताद वट मोकलियो आ। उस्ताद चवे तो पुट पढ़ बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। हाने वो नड़ो मासूम बच्चो तोतड़ी पातड़ी जुबान से पढ़े तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला फरमाए दो उन नड़े मासूम बच्चे जे बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ण जे करे मां अल्लाह से जो अर्श धुली पयो आ रहमत जो दरिया मौज में अची वियो आहे। जो मासूम बच्चो धरती जे मथा वही करे मां अल्लाह से के रहमान करे सदे रहीम करे सदे मां उन जे अबे ते कब्र जे अंदर अजाब किए कया नड़े मासूम बच्चे जे बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ण जे करे उन जे अबे ता भी राजी थी माफी दई जन्म को बचाए जन्नत जो मालिक वारिस हकदार करे छड़ियो थी मां। मुझे अजीज दोस्तों बुजुर्गो भाइरो रमजान जे महीने के इज्जत छाजे करे मिली गालायो कुरान पाक जे करे लैलतुल क़द्र जी रात के इज्जत छाजे करे तमाम सा खुश नसीब हूं जेको रमजान जो महीनो मिलियो वो महीनन जो सरदार आ। तवज्जो कजो कीमती गालियों आखिरी
और लैलतुल क़द्र जी रात जी सरदार जुमातुल मुबारक जो ॾींहं जो सरदारिया या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअह फसअू इला ज़िक्रिल्लाहि वज़रुल बैअ ज़ालिकुम खैरुल लकुम मिन कुंतुम तालमून। रमजान जो महीनो महीनन जो सरदार लैलतुल क़द्र रात जी सरदार जुमातुल मुबारक जो ॾींहं जो सरदार ही कुरान शरीफ किताबन जो सरदार कंहिंखे तोरे शरीफ मिलियो और कंहिंखे ज़बूर मिलियो कंहिंखे इंजील मिलियो उहे भी वॾे शान वारा उहे भी वॾे मान वॾे मर्तबे वारा आहिनि पर क़ुरान अज़ीम जो सभिनी किताबनि जो सरदार आहे उहे सभई किताबुल्लाह आहिनि। क़ुरान अज़ीम जो किताबुल्लाह सां गॾोगॾु कलामुल्लाह बि आहे। कलामुल्लाह उनखे चइबो आहे जंहिंजी अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात पाण तिलावत करणु फरमाई हुजे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमादो आसमान ऐं ज़मीन जे ठाहिण खां 1000 साल पहिरियां अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात कुरान अज़ीम जी सूरत ताहा सूरत यासीन शरीफ जी पाण तिलावत करणु फरमाई। जॾहिं रब जी ज़ात तिलावत कई अल्लाह ताला जी ज़ात पढ़णु फरमायो ताहा मा अंज़लना अलैकल कुरान लितशका इल्ला तज़किरतल लिमन यख़शा। वरी रब जी ज़ात तिलावत कई यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। रब जी ज़ात तिलावत कई मलाइकनि ॿुधो मलाइक ॿुधी करे चवंदा लखा करोड़ा मुबारकूं उन्हनि ज़बाननि खे हुजनि जेके ज़बानूं उन क़ुरान खे पढ़दियूं जंहिंजी तिलावत रब जी ज़ात पाण करणु फरमाई आहे। ॿिए नंबर ते मलाइक ॿुधी चवंदा लखा करोड़ा मुबारक उन्हनि दिलनि खे हुजनि जेके दिलियूं उन क़ुरान अज़ीम खे जीअ में जायूं ॾींदियूं जंहिंजी तिलावत अल्लाह जी ज़ात पाण करणु फरमाई आहे। टे नंबर ते मलाइक ॿुधी चवंदा लखा करोड़ा मुबारक उन उम्मत खे हुजनि केॾी न ख़ुशि नसीब ऐं बख़्तनि ऐं भागनि वारी उहा उम्मत जे बि जंहिंजे बुखे में इमामुल अंबिया रहमतुल आलमीन प्यारे पैगंबर जहिड़ो नबी ऐं क़ुरान जहिड़ो किताब ईंदो। मतां को तो कुछ आ गया नबी संजय जड़ो नबी कंहिंखे मिलियो जो तव्हां असांखे कुरान शरीफ जड़ो किताब कंहिंखे मिलियो तव्हां असांखे नबी संजय जड़ो नबी कुरान पाक जड़ो किताब मिलण जे करे मलाइका जी असांखे अदा मुबारक ॾिनी वॾा तव्हां असां ख़ुश नसीब। ये सभई शयूं सरदारी वारियूं इन जे करे मिलियूं जो अल्लाह ताला उहा असांखे जेको बुखे में नबी नसीब फरमायो उहो सभिनी नबियनि जो सरदार आहे। मां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुख़्तसर सीरत हाणे तव्हांखे थो ॿुधायां। तव्हां असांजो मिठो मुहम्मद करीम नबियनि जो सरदार आहे जंहिंजे मथां अल्लाह से हिन मिठे क़ुरान खे नाज़िल फरमायो। तव्हां असां एॾे शान वारे नबीअ जा उम्मती जो नालो मुबारक ई माखी ऐं मिस्री खां वधीक मिठो। तव्हां असां उन नबीअ जा उम्मती मंझंदि जे टेम ते नबी संजन घुमंदा त मथों ककर छांव कंदा
तवासा उन नबी जा उम्मती जे नबूवत वारे बगर मुबारक में मुश्क अंबर खां वधीक खुशबू तवासा उन नबी जा उम्मती जो नबूवत वारो नूरानी चेहरो मुबारक चोॾीअ जे चंड खां वधीक हसीन जमील हिकड़ो साहबिया जंहिंजो नालो हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु वो साहबी फरमाए तो हिकड़े ॾियारे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सुम्ही पिया नबी साईं जो नबूवत वारो नूरानी चेहरो मुबारक चिमके पियो आसमान ते ॾिठम त चोॾीअ जे रात जो चंड चिमके पियो चोॾीअ वारी रात हिकड़ी चंड में वॾी मस्ती ऐं मौज हूंदी आहे उहो साहबी फरमाए तो आसमान ते निहारम त आसमान ते चोॾीअ जो चंड चिमके पियो हेॾे नबी साईं जो नबूवत वारो नूरानी चेहरो मुबारक मां जो ॾिसां चंड में चमक वधीक आहे किन नबी साईं जे नबूवत वारे नूरानी चेहरे मुबारक में चमक वधीक आहे उहो साहबी फरमाए तो केमल आसमान ते बीठल चोॾीअ जे चंड ॾे पोइ निहारिया केमल नबी साईं जे नबूवत वारे नूरानी चेहरे मुबारक ॾे पोइ निहारिया निहारींदे दिल इहो फ़ैसिलो ॾिनो जो मूंखे नबी साईं जो नबूवत वारो नूरानी चेहरो मुबारक चोॾीअ जे चंड खां बि कई सां वधीक चमकंदे नज़र आयो तंहिंजे करे के अल्लाह वारे चयो आहे चांद थे तशबीह देना ये भी क्या इंसाफ है चांद के मुंह में छाया मेरे मदनी का चेहरा साफ है थोड़ी भले चोॾीअ जे रात जो चंड छो न हुजे जंहिंमहिल उन ॾे तव्हां घूरे घूरे निहारींदव चोॾीअ जे रात जे चंड जे अंदर बि तव्हांखे सना सना अंदर कारा दाग नज़र ईंदा मिठे मोहम्मद करीम जो नबूवत वारो नूरानी चेहरो मुबारक जो दागन को पाक असां उन मिठे मोहम्मद करीम जा उम्मती जंहिंजो चेहरो चोॾीअ जे चंड खां वधीक हसीन जमील गमगीन नबी साईं जे चेहरे मुबारक खे ॾिसनि गम दूर थी वञनि उञायल बुखायल नबी साईं जे चेहरे मुबारक खे ॾिसनि उञा बुखा ख़तम थी वञनि सफ़रनि जा थकायल नबी साईं जे चेहरे मुबारक खे ॾिसनि सफ़रनि जा थक लही वञनि तव्हां असां उन नबीअ जा उम्मती जंहिंजो हिन सॼे क़ुरान पाक में त शान मान मर्तबो तारीफ़ बयान थियल आहे पर जंहिंजी तारीफ़ अल्लाह से क़ुरान पाक खां अॻु में तोरे ते ज़बूर में भी करणो फर्म सॼो क़ुरान शरीफ त भरियो पियो आहे जो हिकड़ो साहबी आहे जंहिंजो नालो हज़रत सअद बिन हशाम रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे वो साहबी सगोरो आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा का हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजे शान माने मर्तबे तारीफ अखलाक जे बारे में पुछादो करे मां अम्मा साण जे जवाब ता कुर्बान वञा अम्मा साण फरमायो सद तू मुखा दो पुछा करे भला कुरान न पढ़ियो थी छा हां मां कुरान अजीम पढ़ियो आ मां अम्मा साण जे जवाब ता कुर्बान वञा जवाब ॾेई अम्मा फरमायो का खुलकुल कुरान तो मुखाशो तो पुछा करे सॼो कुरान पाक अलहमद जे अल्फ को वठी वन्ना जे आखिरी सीन त इमाम लंबिया जे शान मान मर्तबे तारीफ में भरियो पियो आहे काथे नबी साईं जे अखलाक जी तारीफ अल्लाह ताला कुरान अज़ीम में हिन नमूने करणो फरमायो नकलाला खुलुकिन अज़ीम काथे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जो बयान फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर काथे नबी साईं जे रहमतुल्लाह आलमीन हुजण जो बयान जो अल्लाह ताला कुरान अज़ीम में ॿुधाईंदे फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन आखिर में बेवफाई सही ना ईमान जज्बे से जो सुभान अल्लाह नबी साईं जो रहमतुल आलमीन बयान हिन कुरान में आहे कि न नाही अल्लाह जी वरमा अरसलनाक इल्ला रहमतल
असा जो मिठो मोहम्मद करीम इंसान जला रहमत बणजी आयो असा जो मिठो मोहम्मद करीम मलाइकन जला रहमत बणजी आयो जिन्नन जला रहमत बणजी आयो जंग जे जानवरन जला रहमत बणजी आयो उड़ण वारन पखियन जला रहमत बणजी आयो जेमा ये सभई शयूं तफसील में बयान कयां त वरी 2-3 कलाक गुजरी वेंदा हयाती रही त वरी कदे रहमतुल आलमीन जे मौजू ते बयान कंदुम कलाकन जा कलाक गुजरी वेंदा अल्लाह जी जात जो कसम आ मिठे मोहम्मद करीम जो रहमतुल आलमीन हुजन बयान न करे सकदुम पर मुख्तसर एकड़ी गाल सवाल तो थे नबी साईं रहमतुल आलमीन बणजी आया यकीनन मुसलमानन जे लाइ रहमत बणजी आया पर शाह भला काफरन गैर मुसलमान जे लाइ भी नबी साईं रहमत बणजी आया छा इन जो जवाब इहो आ त नबी साईं तव्हां असां जो मिठो मोहम्मद करीम काफरन जे लाइ भी रहमत थी आयो वो कीअं जो नबी साईं खां अॻु में जेके काफर हूंदा उन्हनि जे मथां पत्थरनि जा मींहं वसदा नबी साईं जे रहमतुल आलमीन हुजण जे करे अॼु जे काफरनि ते पत्थरनि जा मींहं नथा अॻु में जेके काफर हूंदा उन्हनि जे ॻोठनि जूं चकियूं खणाए करे अल्लाह ताला मलाइकनि जे ज़रिए उछलाईंदो हुयो ज़रो ज़रे सां न मिलंदो अॼु जे काफरनि जे ॻोठनि जूं चकियूं नथियूं खजनि जेके अॻु में काफर हूंदा हा ॾोह गुनाह करे सुम्हंदा हा सुबुह जो उथंदा हा शिकिलियूं मटिजी वेंदियूं भोला बांदर थी वेंदा हा अॼु जे काफरनि जूं शिकिलियूं नथियूं मटिजनि इहो जो नबी साईं जे रहमतुल आलमीन हुजण जे सदिक़े कुरान शरीफ त सॼो भरियल आहे पर अदा कुरान शरीफ खां अॻु में तौरेत में इंजील में ज़बूर में भी अल्लाह ताला मिठे मोहम्मद करीम जो शान है मान मर्तबो तारीफ बयान करण फरमाई जो कुरान अज़ीम में अल्लाह ताला बुधाइंदे फरमायो अल्लज़ीन यत्तबिऊन रसूल नबियल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील आए कि न अल्लाह ने फरमाया अल्लज़ीन यत्तबिऊन रसूल नबियल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात इंदहुम फित तौरात वल इंजील तौरेत में तारीफ इंजील ज़बूर में तारीफ रिवायत में दुआ हज़रत मूसा नबी ज़माने में हिकिड़ो शख़्स वॾो गुनाहगार वॾो एबदार बदकार ॾोहने गुनाहनि जे करे जंहिं महिल मरियो ॻोठ वारा ॻोठ जा माण्हू क़ौम जा माण्हू उनखे ॾोहने गुनाहनि बदकारनि जे करे गंदे कपिड़े में वेड़े आबादी जे ॿाहिरों वञी कंहिं गंदगीअ जे ढेर ते उछलिया अल्लाह ताला हज़रत मूसा नबी खे फरमाए मूसा तुंहिंजे क़ौम में हिकिड़ो शख़्स वफ़ात करे वियो आहे तुझे ॻोठ जा माण्हू क़ौम जा माण्हू गंदे कपिड़े में वेड़े उनखे आबादी जे ॿाहिरों गंदगी जे ढेर ते उछलिया मां अल्लाह से हुकुम थो कयां हाणे जो हाणे पाक साफ़ कपिड़े में वेड़े क़ब्र में दाख़िल करेसि त मां अल्लाह से क़ब्र बिश्त जो बाग करे उनखे जन्नत जो हक़दार हज़रत मूसा नबी परेशान थियो और जॾहिं भी अल्लाह से ज़ाम कलाम थींदो तूर सीना पहाड़ ते चढ़ी वेंदो हो तुरसीना पहाड़ ते चढ़ी रब से को दुआ तो करे ए मुंजा अल्लाह से हो त एडो वडो गुनाहगार हो एडो वडो एबदार बदकार हो जो डोने गुनाहन जे करे गोठ जा मानू क़ौम जा मानू नगे गंदे कपड़े में वेड़े आबादी जे ॿाहिरों गंदगी जे ढेर ते उछलिया तां जो हुकुम थियो आदमा खणी पाक इंसाफ कपड़े में वेड़े कब्र में दाखिल कयांस तां कब्र बिश्त जो बाग करे उनके जन्नत जो हकदार करे छड़ियो ए मुंजा अल्लाह से ने जी केड़ी नेकी आ केड़ो अमल आ मुखे बुधाए त सयूं अल्लाह ताला फरमायो ए मूसा बिल्कुल यो वडे में वडो गुनाहगार हो वडे में वडो एबदार बदकार हो पर इन जे हिकड़े अमल मां अल्लाह जे अर्श के धोड़े छड़ियो आ इन जे हिकड़े अमल मां रब जे रहमत जे दरिया के मौज में आणे छड़ियो आ अल्लाह से वो अमल त बुधाए केड़ो आ अल्लाह ताला फरमायो ए मूसा यो गुनाहगार शख्स हिकड़े ॾियारे वेठो तोरे शरीफ पढ़े पियो दौर करे पियो तिलावत करे पियो पढ़दे पढ़दे इन जे साम्हूं मुंहिंजे आखिरी नबी रहमत
रहमतुल आलमीन प्यारे पैगंबर जो नालो मुबारक मोहम्मद सामू अची वयो यो गुनाहगार शख्स मुझे प्यारे पैगंबर जे नाले मुबारक के चिमड़ी पयो अखिन सा मिलान लगो सीने सा मिलान लगो चुमियो भाकुर पाण लगो प्यारे मोहब्बत करण लगो इन जे नमल मा अल्लाह जे अर्श के धोरे छडियो रहमत जे दरिया के मौज में आणी छडियो आहे त गुनाहगार आहे त एवदार आहे त बदकार पर प्यारे पैगंबर जे नाले मुबारक सा प्यारे मोहब्बत करण जे करे जिंदगी जा ॾोह गुनाह माफ करे जहन्नम खां बचाए जन्नत जो हकदार करे छडियो थी माल हजरत मूसा नबी जो उम्मतिया नबी सजन जे नाले मुबारक सा प्यार मोहब्बत के जन्म खां बची जन्नत जो हकदार थी वयो ता असां केॾा खुश नसीब जो एॾे शान वारे नबी जा उम्मतियूं ता असां जे लाइ त नबी सजन दुआऊं गुरु सफर में दुआऊं हज़र में दुआऊं मक्के में दुआऊं मदीने में दुआऊं जंगिन जे मैदानन में दुआऊं मेराज वारी रात रूबरू रब जे ज़ात सां मुलाकात कई तरे भी ता असां गुनाहगार उम्मत के न विसारियो क़यामत जे ॾियारे महशर जे मैदान में भा भा खां बेज़ार हुंदो औलाद अबे अम्मा खां बेज़ार अबू अम्मा औलाद खां बेज़ार हुंदो पर ता असां जो मेहरबान नबी तवा असां जो शफीक नबी तवा असां जो मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता असां मो बेज़ार न हुंदो बुखारी शरीफ जी हदीस आ क़यामत जे ॾियारे नबी सजन नबूवत वारो नूरानी चेहरो मुबारक सजदे में उछलींदा अल्लाह जे पासे नो के भी आवाज ईंदो इरफा रसक या मोहम्मद ए मिठा मोहम्मद करीम नबूवत वारो नूरानी चेहरो मुबारक त सजदे में मथे खण छा गाला नबी सजन फरमाइंदा ए पूजा अल्लाह से जेस ताणी माके पंजी गुनाहगार उम्मत जे बारे में माफी ए मगफरत जी खबर न मिलदी तेस ताणी मा चेहरो मुबारक सजदे मा मथे न खणदुम नबी सजन फरमायो लिकुल नबीन दुआ मुस्तजाब हर नबी के अल्लाह ताला एकड़ी एड़ी दुआ दींदो आ जो नबी दुआ घुरे त उन टाइम कबूल थी वने तवज्जो कजाए नबी सजन फरमायो माखो अग में जतरा भी नबी आया समूरन के या दुआ मिली के केड़े मौके ते दुआ करी के केड़े मौके ते दुआ करी हथ खणदा व्या दुआ कबूल थींदी वई नबी सजन फरमाए मुंजा उम्मती ता मुके एडा प्यारा हो माके भी दुआ मिली पर मा हुआ दुनिया में न तो घुरा खयूं तो वना अमानत तौर खयूं तो वना क़यामत जे ॾियारे महशर जे मैदान में जेमल ॾोहने गुनाहन जे करे उम्मत जा माण्हू जहन्नम ॾे वेंदे नज़र ईंदा तेमल मां नबूवत वारा हथड़ा मुबारक मथे खणी दुआ घुरदुमि मुंहिंजा अल्लाह अॼु मां दुआ मुस्तजाब दुआ तो घुरा मुंहिंजी दुआ खे क़बूल करे मुंहिंजे उम्मत जे माण्हुनि खे माफ़ी ॾेई जहन्नम खां बचाए मूंसां गॾु जन्नत ॾे रवाना फरमा नबी सजन फरमायो मुंहिंजी दुआ खां बाद में लखन करोड़नि जे तइदाद में अरबन खरबन जे तइदाद में मुंहिंजे उम्मत जा माण्हू जहन्नम खां बची जन्नत जा मालिक ऐं वारिस हक़दार थी वेंदा पर ॿ माण्हू अहिड़ा बदनसीब ऐं बदकिस्मत आहिनि जेके मुंहिंजी एॾी ख़ासि ऐं क़ीमती दुआ खां पोइ बि अल्लाह जे कर ॾमर अज़ाब खां बची न सघंदा उहे केड़ा उन्हनि मो पीरे नंबर ते नबी सजन फरमा मुशरिक जेको रब जे ज़ात सां कंहिंखे शरीक थो करे अल्लाह अकबर बे नंबर ते नबी सजन फरमायो बेनमाज़ी मर्दा या औरत कनन सां अज़ान तो ॿुधे नमाज़ नथो पढ़े इहो भी मुंहिंजी दुआ खां पोइ भी अल्लाह जे कर ॾमर अज़ाब खां बची न सघंदो तव्हां असां सां नबी सजन जूं दुआऊं गॾनि जो असांजो उहो कहिड़ो गुनाह आहे जेको असां में न आहे वार वार गुनाहनि में भरियो पियो आहे अल्लाह सां शिकिलियूं नथो मटाए अल्लाह सां पत्थरनि जा मींहं नथो वसाए इहा नबी सजन जे दुआ जी बरकत आहे अज़ीज़ दोस्तो नबी सजन फरमायो अल्लाह ताला हुकुम फरमाईंदो मलाइकनि खे मलाइको सिफ़ूं तैयार कयो जन्नत में वञण वारनि जूं भी जहन्नम में वञण वारनि जूं भी सिफ़ूं तैयार कयो नबी सजन फरमायो पोइ 120 सिफ़ जन्नत में दाखिल थी घणियूं साईं सिफ़ूं हे जेके भी जबल पहाड़ जेके भी जगहियूं महलात बिल्डिंगूं नज़र अचनि ये सब खत्म थी वेंदियूं सॼो हिकिड़ो वॾो चिटो मैदान थी वेंदो हे जेके मस्जिदियूं आहिनि इहे वरी ख़त्म न थींदियूं मस्जिदियूं उॾरी करे अल्लाह जे जन्नत में वञी पुॼंदियूं पोइ सिफ़ूं तैयार थींदियूं नबी सजन फरमायो उन्हनि 120 सिफ़नि में हज़रत आदम नबी खां वठी हज़रत ईसा नबी ताईं जेतिरा भी नबी आहिनि समूर नबियनि जी गॾियल उम्मत 40 सिफ़ उन्हनि जी जन्नत में वेंदी हिकिड़े मां मिठे मोहम्मद करीम जी गुनाहगार उम्मत जी 80 सिफ़ जन्नत में दाख़िल
तो असां वटि नेकियूं आहिनि या नबी संजन जी दुआ जी बरकत आहे हिकिड़ो महीनो रोज़ा था रखूं सॼे साल जे रोज़नि जो सवाब सॼे साल जा ॾोह गुनाह माफ़ हिकिड़ी राति लैलतुल क़द्र जी जागी इबादत कयूं था 1000 महीननि जी रातिनि खां वधीक जो सवाब 5 वक़्त नमाज़ पढ़ंदा सवाब 50 जो अल्लाह ताला फरमाए मलाइकऊ मुझे मिठे मोहम्मद करीम जा उम्मत जी गुनाह जो इरादो कन न लिखजो अगते वधी गुनाह कंदा अमाल नामे में हिकड़ो गुनाह लिखो पर जे नेकी जो इरादो कंदा इरादो इन सवाब में शुमार के अगते वधी नेकी कंदा त ॾहुण ते अजुर सवाब या नबी संजन जी दुआ जी बरकत आ अदी दोस्तो हेड़ो भलारो महीनो रमजान जो जे महीने जे चंड बीहण सां जहन्नम जा दर बंद था थी वञनि जन्नत जा दर खुली था वञनि शैतान बदी जी समुंडनि जे किनारनि ते कैद था थियनि नफिल तो पढ़े माण्हू सवाब फर्ज़ जो फर्ज़ तो पढ़े 70 फर्ज़ जो सवाब हिकड़ो ख़त्म तो पढ़े 70 ख़त्म जो नबी संजन फरमायो जेको बानू या बानी अल्लाह जी रज़ा ख़ातिर रमज़ान जे महीने जो हिकड़ो रोज़ो रखंदा अल्लाह से उन बाने बानी के 80 साल जे पंध जेतिरो जन्म खां परे जन्नत जे वेझो थो करे हाणे अंदाज़ो हिसाब पाण लॻायो जेको माण्हू सॼो महीनो रोज़ा रखे उहो केॾो न जन्म खां परे केॾो न वञी जन्नत जे वेझो थींदो ऐं हदीस पाक में तो जे साजन फरमायो जेको रमज़ान में बख़्त वारो अल्लाह से सॼो साल उन जे मथां बख़्त जा दर खोले थो जेको रमज़ान जे महीने में बदबख़्त थी पियो अल्लाह से सॼो साल उन जे मथां बख़्त जा दर ई बंदि थो करे रोज़ा त न रखे तरावियूं त न पढ़े क़ुरान जा ख़तम त न पढ़े पर रमज़ान जे महीने जो एहतराम बि न कई खुलेआम होटल हलन था कल में पढ़ण वारा मुसलमान खाइनि था कुछ ज़मानो में मुसलमान हया कंदा त काफ़र गैर मुस्लिम भी हया कंदा किताबन में वाक़ियो थो जे हिकिड़ो काफ़र आहे गैर मुस्लिम आहे यहूदी आहे उन जो पुट आहे घिटीअ में बीठो मानी जो टुकुर थो खाए पीउ जो ॾिसी वरितो छोकिरे खे चंबो बि ॾिनई मार बि उनखे ॾिनई चंबो बि हई टुकुर खसे मानी जो कन खां पकड़े घर जे अंदरि दरवाज़े में बंदि करे घर वारनि खे चई हिन खे ॿाहिरि न करिजो रमज़ान जो महीनो आहे मुसलमाननि जे लाइ रोज़नि जो महीनो आहे काफ़र गैर मुस्लिम हया कंदा जो मुसलमाननि में हया न आहे अज़ीज़ दोस्तो जेको मां चयो मां ॿुधो अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए जेके दुआऊं हिन महीने में घुरियूं अथव उहे घुरी वठो हे महीनो दुआउनि जी क़बूलियत जो महीनो आहे बाक़ी क़ुरान पाक समझा वरी कॾहिं हयाती रही मां त अॻु में हाफ़िज़ साहब खे चयो मूंखे टाइम ॿुधाइजे कलाक त कलाक तव्हां सभु हिते वेझा थिए जाओ मूंखे सफ़र आहे वॾो मां रहंदो न आहियां हिते कॾहिं बि ज़िंदगी मूंखे यादि न आहे हाणे बि मुंहिंजो सफ़र आहे शिकारपुर पोइ हिते मूंखे मोटी वञिणो आहे जेको कुझु मां चयो आहे ॿुधो अल्लाह साईं अमल जी तौफ़ीक़ ॾे बाक़ी क़ुरान पाक समझा वरी पिया बयान थींदा